नाज़रीन, मीरपुर बठोरो में वधंदड़ मंशियात खिलाफ पीटीआई अगवान ने एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। उन हवाले सां ॾिसो था करीमदास चाडियो जी रिपोर्ट। जी नाज़रीन, सिजाव जिले में वधंदड़ मंशियात ऐं समाजी बुराइन खिलाफ चोरिन उनके खिलाफ पीटीआई के जनरल सेक्रेटरी दीदार दानिश बागो चांडियो जो तेलके सदर मीरपुर बठोरे जो उन पीटीआई के अगवान ने एहतजाजी मुज़ाहिरो किया प्रेस क्लब के अग्यां। उन पुछंदासीं तो छा था चवन। पाकिस्तान तहरीक इंसाफ तेलको मीरपुर बठोरो ऐं सिजावल पूरे जिले में असां तहरीक हलाइण जो ऐलान किया है, जो मीरपुर बठोरे में स्पेशली ठरो गुटका ऐं चोरियूं फुरूं जेके तमाम घणियूं थी वयूं आहिनि। असां इन्हनि जेके ज़िले इंतज़ामिया है जैमें पुलिस है उनके असां ये अपील था करियूं त बराए मेहरबानी इन मंशात के रोकियो वञे। एसएसपी सिजावल एसएचओ बठोरो डीएसपी बठोरो साहब के यह गुजारिश था करियूं ऐं उनके चिता था ॾियूं त तव्हांजी सरपरस्ती में हलंदड़ मंशात बंद कराई वञे। पोलियो जो पोलियो टीम ते जा को एतराज़ी गोठ एतराज़ कंदा ॿारनि खे फुड़ा न पियारियो त उते असांजी इंतज़ामिया पूरी गॾु थी वञे थी ऐं पुलिस जेका बंदूक जे ज़ोर ते बि लही थी अचे त बाबा हाणे ॿारनि खे फुड़ा पियारियो, पर बंदूक जे ज़ोर ते आउं चवां थो इंतज़ामिया खां छो नथो ही मंशात बंदि थिए। सिरियाम ज़हर विकाम जे पियो जेको पुलिस जे सरपरस्ती में हले पियो उनखे बंदि नथा कया वञनि। इन खां वधीक ना हली इन्हनि जी कहिड़ी थींदी। जी नाज़रीन, पीटीआई अगवान जा तव्हां वीचार ॿुधा। हुननि जो चवण जेकॾहिं मंशात ऐं बदअमनी ते राब्तो न आंदो त असां ज़िले में तहरीक शुरू कंदासीं। कैमरामैन इंतज़ार खटी सां गॾु करीमदास चांडियो, लहरान टीवी न्यूज़ मीरपुर।